वालदेन जी इहो मक़ाम आहे, वालदेन जी इहा अज़मत आहे। जेकॾहिं इंसान जी दुआ क़बूल न थींदी हुजे ऐं इंसानु परेशान हुजे ऐं मुश्किलात में हुजे, यकीनन वालदेन जेकॾहिं ज़िंदा आहिनि त उन्हनि वटि वञे उन खां दुआ घुराए, उनजी मुश्किल बि हल थींदी, उनजी दुआ बि क़बूल थींदी ऐं जेका परेशानी आहे उहा परेशानी उनजी दूरि थी वेंदी। जेकॾहिं वालदेन मरी विया आहिनि ऐं जेका आहिनि उनजी क़बरूं आहिनि, उनखे ख़बर आहे त माना मुंहिंजे वालिद जी क़बर आहे या मुंहिंजे अम्मा जी क़बर जेका आहे, उते वञी उन्हनि खां दुआ घुराए, मां हिन परेशानी में अम्मा मुब्तला आहियां, बाबा मां हिन परेशानी में मुब्तला आहियां, हिन मुश्किल में आहियां, मुंहिंजे लाइ दुआ कयो, त यकीनन उहा जेका उनजी मुश्किल ऐं उनजी दुआ जेका आहे उहा क़बूल थिए थी। अञा रवायत में जुमिलो मिले थो, जेकॾहिं अञा वालदेन जी क़बर जी इंसान खे ख़बर ई न हुजे ऐं परेशान हुजे, छा करे क़बरूं ख़बर ई कान, हले कॾहिं इंतकाल आहे, किथे आहे मुंहिंजी अम्मा जी क़बर, किथे आहे मुंहिंजे बाबा जी क़बर, ख़बर ई कोन्हे का। रवायत में जुमिलो मिले थो त पंहिंजे घर जे स्थान में ॿ क़बरुनि जा निशान ठाहे, अञा दुआ अगरि क़बूल न थींदी हुजे त पंहिंजे हे मुंहिंजे बाबा जी क़बर आहे, हे मुंहिंजी अम्मा जी क़बर आहे, निशान ठाहे दुआ घुरे ख़ालिक़ काइनात उन्हनि जे सदके में जेको आहे उनजी दुआऊं परेशानी मुश्किल। इहा आज़मत आहे वालदेन जी मक़ाम। ऐं ॿियो जेको मक़ाम आहे दुआ जिते जल्दी क़बूल थिए थी, उहा आहे ख़ासि करे मुहम्मद व आले मुहम्मद जा मज़ारात जेके मक़ाम आहिनि। जीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो करबला में आहे, रवायत में जुमिलो मिले थो, जेकॾहिं इंसान जी दुआ अगरि क़बूल न थींदी हुजे, गुंबज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे हेठों वञी करे उते दुआ घुरे, उनजी दुआ जेका आहे जल्दी क़बूल थिए।